नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त SSP नौशरो फ़िरोज़ अल्ताफ़ लिगारी पारां एहसास कफ़ारत प्रोग्राम जे मुस्तहक़नि जे पैसनि मां कटौती कंदड़नि लाइ तमामु ख़तरनाक पैगाम इन सभिनी डिवाइस होल्डरनि ऐं ॿियनि सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि जे एजेंटनि खे सख़्त लफ़्ज़नि में चयो त इहो कमु इंतिहाई ख़राब अमल आहे जेको गैरतमंद इंसान हरगिज़ न कंदो। जेको बि अहिड़ो अमल कंदो उहो गैरतमंद इंसान सॾाइण जो हक़ नथो रखे ऐं हिननि खे असां हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। मूंखे हिकिड़े कल्ह साफ़ इस्तेमालु कयो जेसिताईं चवनि था त पुलिस बि वठे थी, पुलिस में सभु अची विया, मां बि अची वियुसि त मां उनखे जवाबु ॾिनो। मां चयो जेकॾहिं मूं सूदो कोई बि जेकॾहिं हिन 12,000 मां कटवती वठे थो, 1000 या 2000 ते मां भेण जी भरवत थो वठे मां भेण जी। यार इंसानियत 2000 बेवा औरत खे मिलनि था, सरकार ॾे थी, गुज़ारो त इन मां बि 1000 डिवाइस वारा ॿिया टिया माफ़िया मिलाए जुलाए सभु करंदा पिया। इन जे करे माण्हू खे जवाबु ॾिनो। चाहे मुंहिंजो पुलिस वारो आहे, नंढो आहे, वॾो आहे, केरु आहे, 2 इदारे जो आहे, 3 इदारे जो आहे, जेकॾहिं मुलविस आहे 100-200 वठे थो न, मां भेण जी भरवत इन खां वधीक बि कहिड़ी ॻाल्हि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।